नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहा हूं। सिंध काबीना साल 2025-26 लाइ कणक जी पॉलिसी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध काबीना तरफ़ां कणक जी पॉलिसी तहत अटे जे अघ में इस्तेकाम रखण जो बि फ़ैसिलो कयो आहे। क़ीमतुनि में इज़ाफ़े सबबि हिक ॾाई 265 मिलियन मीट्रिक टन कणक फ्लोर मिल्स ऐं चकिन खे जारी थींदी। सिंध काबीना SADF बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जी नए सिर जोड़जक बि मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आला सिंध जे तर्जुमान मुताबिक़ सिंध इंटरप्राइज़ डेवलपमेंट फंड जो चेयरमैन वज़ीर सलाहकार ख़ासि मामलो हूंदो। काबीना तरफ़ां सिंध इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी कंपनी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जी जोड़जक में तरमीम बि मंज़ूर कई वई आहे। SITC जे आज़ाद ऐं डायरेक्टर अज़ीज़ भवानी जी इस्तीफ़ा बि मंज़ूर करे वरिती आहे। सिंध काबीना सिंध सीनियर सिटीज़न्स काउंसिल जे 3 मुदे लाइ नए सिर जोड़जक जी बि मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नाज़रीन, असां हिक भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त सिंध काबीना साल 2025-26 लाइ कणक जी पॉलिसी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध काबीना तरफ़ां कणक जी पॉलिसी तहत अटे जे अघ में इस्तेकाम रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। क़ीमतुनि में इज़ाफ़े सबबि हिक ॾाई 265 मिलियन मीट्रिक टन कणक फ्लोर मिल्स ऐं चकिन खे जारी थींदी। सिंध काबीना SADF बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जी नए सिर जोड़जक बि मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आला सिंध जे तर्जुमान मुताबिक़ सिंध इंटरप्राइज़ डेवलपमेंट फंड जो चेयरमैन वज़ीर सलाहकार ख़ासि मामून हूंदो। काबीना तरफ़ां सिंध इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी कंपनी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जी जोड़जक में बि तरमीम मंज़ूर कई वई आहे। SITC जे आज़ाद ऐं डायरेक्टर अज़ीज़ भवानी जे इस्तीफ़ा बि मंज़ूर करे वरिती आहे। सिंध काबीना सिंध सीनियर सिटीज़न्स काउंसिल जी 3 मुदे लाइ नए सिर जोड़जक जी बि मंज़ूरी ॾेई छॾी आहे।